जी बिल्कुल, नानवाइन तरफ़ां जेको आहे अॼु खां वठी हड़ताल शुरू कई वई आहे। उन्हनि जो चवणु आहे जेको असांजी मानी जी क़ीमत आहे उहा असांखे घटि ॾिनी वञे पई। हिन टाइम जेको आहे 260 ग्राम जी मानी जेका आहे उहा 20 रुपए में विकिरो थी रही आहे। उन्हनि जो चवणु आहे त असां इहा 260 ग्राम खां वधाए करे 320 ग्राम करे ऐं 30 रुपयनि में विकिरो करणु चाहियूं था, जंहिंजे करे सरकार जे तरफ़ां इन में रुकावट पैदा कई वई। सरकार जो चवणु आहे त जेका क़ीमत मानी जी आहे उहा बरक़रार रखी वञे, पर नानवाइन जेको आहे हिन हफ़्ते में 2 इजलास करे उनखां पोइ जेको आहे कल्ह ऐलान कयो आहे त पूरे बलोचिस्तान में जेको नानवाई आहिनि उहे हड़ताल कंदा ऐं पंहिंजा दुकान बंदि रखंदा। जंहिंखां पोइ उन्हनि जो चवणु आहे त असांजी मानी जेका आहे 30 रुपए में अगरि विकिरो कई वेंदी ऐं सरकार जेकॾहिं 30 रुपया रेट मुक़ररु करे थी त ठीकु आहे, न त असीं इहा हड़ताल पंहिंजी जारी रखंदासीं। ऐं उनखां पोइ उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं ईअं बि असांजा मुतालबा हल न थिया त इन खां पोइ असीं रोडनि ते अची करे एहतिजाज कंदासीं ऐं धरना ॾेई करे पंहिंजी मानी जी क़ीमत जेका आहे 20 रुपए खां वधाए करे 30 रुपया कंदासीं।